मेंबर्स के खत लिखी छॾियो आहे। अवांखे ॿुधे त खत सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे सरबराह चीफ जस्टिस उमरता बंदयाल ऐं ॿियनि खे लिखियो वियो आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास घुराए जज ते लॻल इल्ज़ामनि जो जाइज़ो वरितो वञे। खत में ॼाणायो वियो आहे अवांखे आम ख़बर ॾी त जस्टिस काज़ी फाइज़ीसा ऐं जस्टिस तारिक मसूद सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे मेंबर्स के खत लिखी छॾियो आहे। खत सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे सरबराह चीफ जस्टिस उमरता बंदयाल ऐं ॿियनि खे लिखियो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास घुराए जज ते लॻल इल्ज़ामनि जो जाइज़ो वरितो वञे। खत में ॼाणायो वियो आहे त चीफ जस्टिस साहब, इंतज़ार आहे त अवां कॾहिं था इजलास घुरायो। अदलिया जी आज़ादी ऐं अवाम जे एतमाद लाइ ज़रूरी आहे त इजलास घुराए वञे। खत में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे। जस्टिस मुज़हर नक़वी खिलाफ़ पाकिस्तान बार शिकायत मोकिली हुई। खत में ॼाणायो वियो आहे अवांखे ॿुधो त खत में चयो वियो त सुप्रीम जुडिशियल काउंसिल आइन जे आर्टिकल 209 ते जोड़ी वई आहे। जस्टिस काज़ी फाइज़ीसा ऐं जस्टिस तारिक मसूद सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे मेंबर्स के खत लिखी छॾियो आहे। खत सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे सरबराह चीफ जस्टिस उमरता बंदयाल ऐं ॿियनि खे लिखियो वियो आहे। खत में ॼाणायो वियो आहे त सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास घुराए जज ते लॻल इल्ज़ामनि जो जाइज़ो वरितो वञे। चीफ जस्टिस साहब, इंतज़ार आहे त अवां कॾहिं था इजलास घुरायो। खत में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे।